हाणे अपडेट कयूं पिया झिरकमा लखा दिनू झिरकाई जे रिपोर्ट मुताबिक़ त यूसी बिजोरा जे ॻोठ आजीवाद दिनू शोरूमी अल ख़िदमत फाउंडेशन पारां फिल्टर प्लांट जो इफ्तिताह जमायत इस्लामी ज़िला ठठे जे अमीर इल्ताफ़ अहमद मल्ला पारां कयो वियो। मुनक़िद तक़रीब खे ख़िताब कंदे जमायत इस्लामी ज़िला ठठे जे अमीर अल्ताफ़ अहमद मल्ला अल ख़िदमत फाउंडेशन ज़िला ठठे जे सदर अब्दुल मजीद समूह, जनरल सेक्रेटरी एडवोकेट अब्दुल मजीद समूह, नायब अमीर गुलाम शफ़ी समूह, अमीर तालका ठठो अब्दुल अमीद शोरो, अमीर ठठो शहर अब्दुल्ला आदम गंदरो, अमीर कायम मकाम अमीर हमज़ा शोरो चयो त ही फिल्टर प्लांट जमायत इस्लामी पारां ॻोठाणनि खे तोहफ़े तौर ॾियण समेत जल्द अल ख़िदमत फाउंडेशन ऐं जमायत इस्लामी पारां वधीक 20 घरनि ते मुश्तमिल मॉडल विलेज पिणु ॾिनो वेंदो। हिननि चयो त जमायत इस्लामी पारां अवामी ख़िदमत वारो अमल जारी आहे। ही अवाम खे बि घुर्जे त इलेक्शन में पंहिंजे मोहसिननि जी सुञाण रखनि। हुन मौक़े ते ॻोठ हाजी वाहिद ॾिनू शोरो जे रवासिने वॾेरो दीन मोहम्मद शोरो, इमाम बशको शोरो, मोहम्मद रफ़ीक शोरो, गफ़ूर शोरो, मूसो शोरो ऐं ॿियनि पारां अल ख़िदमत फाउंडेशन ऐं जमायत इस्लामी जे अॻवाननि जो थोरो मञी खेनि ख़ातिरी कराई त हू जमायत इस्लामी सां गॾु आहिनि। जिन बल्दियाती इलेक्शन में बि जमायत इस्लामी खे पंहिंजे पोलिंग तां खटरायो सो बारो कयो आहे। इंशाअल्लाह अॻियां बि हिननि जो साथ हमेशह जमायत इस्लामी सां रहंदो।